वगण जे सीनियर सहाफ़ी इमरान तुंज जे भाउ जो चालीहो थी गुज़रियो। क़बर मथां गुल निशावर कया विया। तफ़सीली ख़बर मूजिबि सीनियर सहाफ़ी इमरान तुंजो, फ़रहान तुंजो ऐं कामरान तुंज जे नंढे भाउ अदनान तुंज जो सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि तौरु आम माण्हुनि जी शिरकत ख़ैरात बाद आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे क़बर मथां गुल निशावर कया विया। वगण वेझो इंडस हाईवे ते 13 डिसंबर 2021 ते तेज़ रफ़्तार कोच जे टकर में फ़ौत थी वियल नौजवान अदनान तुंज जी चालीहे जी रस्म ॻोठ थड़ी अशम में अदा कई वई। उन मौक़े ते दुआ जी तक़रीब में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तोड़े इलाइक़ी वासियुनि वॾे अंग में शिरकत करे मरहूम जे रूह जे सवाब ऐं दर्जनि जी बुलंदीअ लाइ धणी दर ॿाॾायो। उनखां पोइ ख़ैरात जी मानी तक़सीम करे अदनान तुंज जे आख़िरी आरागाह ते हाज़िरी पिणु भरी वई ऐं संदसि क़बर मथां गुल निशावर करे फ़ातिहा ख़वानी कई वई।